अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मुंहिंजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, असांजी सुहानी सिंध हज़ारे साल पुरानी तहज़ीब ऐं तमदन जी अमीन ऐं वारिस रही आहे। मुए जो दड़ो इन ॻाल्हि जो शाहिद आहे त सिंधी माण्हू हज़ारे साल अॻु बि पकियुनि सिरनि सां अॾावत करण जा माहिर हुआ। उन्हनि जे घरनि में खोटियल खूह, उन्हनि जूं वेकिरियूं घिटियूं घर ऐं बहितरीन ॻाल्हि इहा आहे त हज़ारे साल पुराणो उतां जो ड्रेनेजी सिस्टम इन ॻाल्हि जो शाहिद आहे त हू तहज़ीबी तौरु केॾा न शाहूकार हुआ। अॼु बि सिंधी माण्हू पंहिंजी रिवायतनि सूफ़ी मंश जो मिज़ाज रखंदड़ मज़हबी रवादारी जा अमीन आहिनि ऐं कुझु सालनि खां सिंधी माण्हू सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं फ़िरक़नि सां वाॻियल माण्हू बि गॾु थियनि था ऐं गॾिजी इहो ॾिहाड़ो मल्हाइनि था। पूरे मुल्क ऐं दुनिया अॻियां इहो साबित कनि था त असीं अॼु बि उन ई ख़ुशहाल सिंध जा मालिक ऐं सकाफ़तनि जा अमीन आहियूं। अॼु को प्रोग्राम सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां कंदासीं। अॼु असां सां स्टूडियो महिमान आहिनि डॉक्टर सुराब सर्की, पीपल्स पार्टी जा MP आहिनि। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, मां प्रोग्राम में डॉक्टर साहब, सकाफ़ती ॾिहाड़े जी जेका रिवायत पई आहे, कुझु सालनि खां सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो थो वञे पूरी सिंध में, जिते बि दुनिया में सिंधी रहनि था। पहिरीं इहो ॿुधायो त इन हवाले सां तव्हां छा चवंदव जेका नई रिवायत सुठी पई आहे? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त पूरी दुनिया में जेके सिंधी रहनि था, मां सभिनी खे मुबारकबाद पेश कंदुमि ऐं इहा तमामु सुठी रिवायत आहे। ऐं तव्हांखे इहा ख़बर हूंदी त इहो ख़ासि करे हूअं त असां वॾी हिकिड़ी तहज़ीब जा मालिक आहियूं अल्हम्दुलिल्लाह, पर इहो जेको ख़ासि करे इहो जेको ॾिहाड़ो मल्हाइणु शुरू थियो उहो इन जे करे थियो त आसिफ़ अली ज़रदारी साहिबु जॾहिं पाकिस्तान जो प्रेसिडेंट हुयो त उहो ॿिए मुल्क में जॾहिं वियो त पोइ उन खे सिंधी टोपी पातल हुई, जंहिं ते कुझु TV एंकर हुया जेके उन्हनि उन ते थोरो ऑब्जेक्शन कयो ऐं उन जे रिएक्शन में पूरी सिंध ऐं जेके बि सिंधी मीडिया ऐं सिंध जा जेके बि आहिनि असांजा हमदर्द या सिंधी जेके आहिनि उन्हनि खे इहो जज़्बो आयो ऐं अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ रेगुलरली माना असां इहो ॾिहाड़ो मल्हायूं था। इहो ॾिहाड़ो मल्हाइणु खपे ऐं असां अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी वॾी तहज़ीब जा अमीन आहियूं ऐं मां त ईअं चवां थो त रोज़ु जेकी असांजी तहज़ीब आहे, तमदन आहे, जेकी असांजी अख़लाक़ियात आहे, जेको भाउ जो भाउ सां रिश्तो आहे, पीउ जो धीअ सां रिश्तो आहे, भेण जो भाउ सां रिश्तो आहे, त इहो हिकिड़ो असां हिकिड़ो तहज़ीबी तरीक़े सां हिकिड़ो असांखे वॾनि असांजे सेखारियो आहे ऐं उन मुताबिक़ अल्हम्दुलिल्लाह असां इहो रोज़मर्रा जी ज़िंदगी गुज़ारियूं था। मां तव्हांखे ॿुधायां त इन हद ताईं जो तव्हांखे पाण ख़बर आहे त असां वटि ईअं चवंदा आहिनि, ख़ासि करे जेको आहे न्याणी जेकी आहे उहा क़ुर जे बराबरि आहे ऐं न्याणी जेकॾहिं कंहिंजे हली वञे, कंहिंजे घर ते चढ़ी हली वञे त पोइ उन में खून बि माफ़ु करे छॾींदा आहिनि। त इहा असांजी जेकी आहे तहज़ीब आहे सिंधियुनि जी। ऐं एतिरे ताईं तव्हां पाण ॾिठो त तव्हां पाण पढ़ियो बि हूंदो त अॻे जॾहिं ॾोह थींदा हुआ त पोइ जंहिं कार में या कंहिं बस में का न्याणी मौजूदु हूंदी हिकिड़ी, त उन न्याणी खे ॾिसी करे जेके क्रिमिनल माण्हू हुया, जेके धाड़ियल हुआ, उहे बि उनजी इज़त कंदा। त उन हिसाब सां केतिरियूं ॻाल्हियूं कजनि सिंध जे हवाले सां। सिंध जी जेकी रिवायत रही आहे, जेके एल्डर्स जी इज़त रही आहे, उस्ताद जी जेकी इज़त आहे, ऐं जहिड़े नमूने सां असां सिंधी जॾहिं को माण्हू वञे थो कंहिं उताक ते अचे थो त नओं माण्हू जेको अचे थो त उते का ख़बर कोन पए थी। असां ख़ासि करे मां तव्हांखे उत्तर जे पासे जी तव्हांखे हिकिड़ी बहितरीनु रिवायत ॿुधायां त पोइ उते जॾहिं माण्हू अचनि था उताकुनि में त कॾहिं कॾहिं वीचारा परेशान थियनि था, पंहिंजी इफ़्तिताह नथा करे सघनि त ॻाल्हि असां कहिड़े हिसाब सां इफ़्तिताह कयूं। त पोइ उन में पहिरियों उन्हनि जी ख़ातिर तव्हां करे ऐं उन खां पोइ उन खां असां वटि हिकिड़ो रिवाजु आहे त महिरबानी करे साईं तव्हां पंहिंजो हाल अहवालु ॾींदा ऐं जॾहिं उहो हाल अहवालु ॾिए थो, हाल अहवाल में इहा सॼी शइ वाज़े थी वञे त हिन छाकाणि मतिलबु हे आयो आहे, हिते रहंदो, हिन जो कहिड़ो कमु आहे, हाल अहवाल में उहो सभु ॾेई थो वञे। ऐं उहा उनखे जेकी हिकिड़ी माना हूअं हिकिड़ो माण्हू अचे थो अचानक, उन मानी खाधी आहे न खाधी आहे, रहणु चाहे थो, वञणु चाहे थो, उहा ख़बर न पवंदी आहे, पर हाल अहवाल में असांजी जेकी रिवायत आहे उन में हर शइ ख़बर पइजी वेंदी आहे। इहो जेको तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई, पर तव्हां सम्झो पिया त कुझु साल जॾहिं अॻु में इहो ॾिहाड़ो न मल्हायो वेंदो हो त ॼण इहो सिंध जी सकाफ़त ॼण पोइते त न चइजे, पर ॼण त माण्हू ॼण नावाकिफ़ आहे। नई जेका जनरेशन हुई उनखे ख़बर न हुई त सिंध जी सकाफ़त छा आहे, सिंध जूं अहम शयूं सूखड़ियूं छा आहिनि, कल्चर असांजो छा आहे, असांजी तहज़ीब, असांजो तमदन छा आहे। त हीअ ॾींहुं मल्हाइण सां जेका असांजी नई जनरेशन आहे उनखे इन शयुनि जी ख़बर पवे थी त असांजी सकाफ़त, असांजो कल्चर, असांजूं शयूं, असांजूं सूखड़ियूं, असांजा तोहफ़ा, असांजी महिमान नवाज़ी या सिंधी माण्हू आहिनि छा। बिल्कुलु सही चयो तव्हां। मां तव्हांखे अर्ज़ु कयां इहो त तव्हां पाण ॾिसो त जहिड़े नमूने सां ख़ासि करे जेके असांजी सिंधी मीडिया आहे, जहिड़े नमूने सां हिनखे बाक़ाइदे पंहिंजे रोज़मर्रा जे प्रोग्राम में ऐं उन सां गॾोगॾु जहिड़े नमूने सां हुनखे टेकअप कयो आहे, मां उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कयां थो। उन्हनि में ख़ासि करे सिंध TV ऐं ॿियूं जेके बि आहिनि
उन्हनि सभिनी खे मां सलाम पेश कयां थो ऐं वाक़ई जेको आहे उन्हनि जेको असांजी रिवायत आहे, जेकी तहज़ीब आहे, तमदन आहे, उनखे नई जनरेशन ताईं पहुचायो आहे। खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां, मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां। सिंगापुर में मां वयुमि हिकिड़े शॉप ते, त उते हिकिड़ी अदड़ी बीठी ऐं हुननि मूंखे पैंट शर्ट पई, त हुननि खां मां पुछियुमि त हिन जी कपिड़े जो दुकानु हो, उनजी क़ीमत छा आहे? त हुन पाण में सिंधी में ॻाल्हाइनि पिया। त उहो उनजी धीअ ई हो, उनजो वालिद साहिबु हो, सिंधी में ॻाल्हाइनि पिया। त मां उन खां पुछो त तव्हां सिंधी आहियो? हा, असां सिंधी आहियूं ऐं पार्टीशन खां पोइ असां हेॾे शिफ्ट थी करे आया आहियूं। मां चयो तव्हां सिंधी छो था ॻाल्हायो? चयो असांखे तमामु घणो फ़ाइदो थिए थो, हिते ॿियूं ॿोलियूं माण्हू ॻाल्हाइनि था, पर असां घर में जेके ॻाल्हायूं था पाण में ॻाल्हायूं था, जंहिंखे सस्तो या महांगो या सही ॾियणो आहे सिंधी में ॻाल्हायूं था, को सम्झे ई कोन थो। त सिंधी हिकिड़ी जेकी ॿोली आहे उन जी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ आहे, हिकिड़ी हिस्ट्री आहे। ऐं तव्हां पाण ॾिसो त दुनिया में का अहिड़ी ॿोली आहे ई न जंहिंमें एतिरा अल्फ़ाबेटिक्स हुजनि, ऐं दुनिया में का अहिड़ी ॿोली आहे ई कोन। मां सम्झां थो कई अंग्रेज़ी में, जेके मां एतिरो दानिश्वर या अदीब न आहियां, पर असां पढ़ियो बि आहे, ॾिसंदा बि आहियूं, त खोड़ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जंहिंजा माना असांजा सिंधी में ऐं उन जो को अल्टरनेट ॿी कंहिं ॿोली में आहे ई कोन साॻे लफ़्ज़ जो। अच्छा डॉक्टर साहब, सभु माण्हू गॾिजनि था बिना कंहिं फ़र्क़ जे, या ॿिया ॿोलियूं ॻाल्हाइण वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बि असांजो कल्चर एॾो अट्रैक्ट करे थो, एॾो वणे थो, जो उन ॾींहं ते ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाइण वारा माण्हू या ॿियनि फ़िरक़नि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू बि उन ई सकाफ़ती रंग में रंगजी वञनि था। उहे ई टोपियूं जेके आहिनि से पाइनि था, अजरक ओढ़नि था, औरतूं जेके आहिनि से गज पाइनि थियूं, ऐं उहो कल्चर जो जेको हिकिड़ो मेलो लॻो पियो हूंदो आहे ॿाहिरि, त उनखे ॾिसण लाइ निकिरी पवनि था। ऐं तव्हांखे लॻे थो त वाक़ई इन शइ जी ज़रूरत हुई हिन सूरत हाल में, नफ़रतनि वारे माण्हू? बिल्कुलु, तमामु घणी। मां त जेको सम्झो आहे या थोरो पढ़ियो आहे, त मां तव्हांखे इहो गुज़ारिश कयां त हिते जेके हाणे मुंहिंजो जेको ज़ाती हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी आहे सोच, सिंध ऐं हिंद, इहे बि सभु ॿई जेके आहिनि उहे सिंध आहिनि। ऐं मां सम्झां थो त हाणे 20-22 मुल्क थी विया आहिनि, उहे कंहिं ज़माने में उहा सभु सिंध हुई, पर उहा हाणे घटि थी करे हाणे अची करे इन लेवल ते पहुती आहे। पर मुंहिंजो इहो ईमान आहे ऐं मां इहो सम्झां थो त हिते मां तव्हांखे तारीख़ी 2-3 ॻाल्हियूं ॿुधायां। हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो पैगम्बर हो, उन ईअं फरमायो त सिंध जे तरफ़ो मूंखे हिकिड़ी थधी हीर अचे थी। ऐं मां हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां त मां हिकु दफ़े 2-3 साल अॻु में मदीने पाक में मां वेठो हुउमि, एतिकाफ़ में वेठो हुउमि ॾहाके में। पोइ उते हिकिड़ो फेडरल सेक्रेटरी हुजे पंजाब जो, उहो बि गॾु असां सां उते मस्जिद नबवी में एतिकाफ़ में वेठो हुजे। त मां उनखे ॾिठो त ऑब्ज़र्व कयूं पिया, उते दुआयूं बि घुरूं पिया। मां उनखे ॾिठो त हमेशह उनखे अजरक ओढ़ियल हूंदो हो, हमेशह। त पोइ मां उते ई मस्जिद नबवी में मां हुन खां पुछियुमि, थोरी पाण में डिस्कस थिए पई, ईअं हाल अहिवाल बि थियनि पिया। हुन ॿुधायो त मां फेडरल सेक्रेटरी आहियां ऐं बेसिकली हुयो बि उहो पंजाबी। त मां हुन खां पुछो, मां साईं हे तव्हांखे हमेशह जेको आहे इहो अजरक मां ॾिसां थो, या तमामु सुठी ॻाल्हि आहे, बीइंग आहे सिंधी मूंखे ख़ुशी थिए पई। पोइ हुन मूंखे हिकिड़ी वॾी ॻाल्हि ॿुधाई, उहा मां तव्हां सां शेयर कयां। चइनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो माण्हू अजरक जो तोहफ़ो खणी आयो, उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण अजरक ओढ़ियो। ऐं मां हाणे इन जे करे अजरक इहो पातो आहे त हे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हज़रत अली करमुल्लाह वजह फरमायो त हिन दुनिया जे अंदरि सिंध इल्म जो दर आहे। ऐं हज़रत इमाम रज़ी अल्लाह ताला जॾहिं उन में जंग वारी सूरत हाल में हुया, उन में पंहिंजो करबला में, त उते जॾहिं नेगोसिएशन थियनि पियूं त उन खां पुछूं त साईं तव्हां काॾे वेंदा हुए जेकॾहिं तव्हां ख़ैरु थिए को ॻाल्हि थिए? उन्हनि फरमायो त मां सिंध वेंदुमि। मां तव्हांखे ॿुधायां त सिंध ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला हमेशह उन्हनि चवंदा हुआ त मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मां सिंध ॾिसां। अल्हम्दुलिल्लाह असांजी एॾी वॾी सकाफ़त आहे। मां चवां थो अमेरिका ॾिसो, बर्तानिया ॾिसो, जापान ॾिसो, जेतिरी सिंध जी सकाफ़त पुराणी आहे, मां नथो सम्झां त पूरी दुनिया जे अंदरि कंहिं बि
मुल्क जी एतिरी या कंहिं बि कम्युनिटी जी एतिरी न पुराणी सिर्फ़ सकाफ़त पुराणी आहे बल्कि एतिरी ख़ूबसूरत आहे, एतिरी वणंदड़ आहे जो ॿियनि सूबनि जा माण्हू जेके रहनि था जॾहिं सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो थो वञे त उहे बि जेके आहिनि इहे शयूं ओढ़नि था, टोपी पाइनि था, अजरक पाइनि था ऐं ॿाहिरि निकिरनि था सकाफ़ती रंग ॾिसण जे हवाले सां। अच्छा, अजरक जे हवाले सां तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त एतिरी पुराणी असांखे अजरक जी हिकिड़ी रिवायत जी ख़बर पई। अजरक तव्हां सम्झो था त टोपी ऐं अजरक जी जेका सिंधी माण्हुनि में हैसियत आहे, इज़त आहे, हिकिड़ी सकाफ़त आहे, सुञाणप आहे, उनखे वधीक हथी मिली आहे, सॼी दुनिया में ख़बर पई आहे त सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो मख़सूस हिकिड़ी रिवायत आहे, कल्चर आहे टोपी ऐं अजरक। बिल्कुलु आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असां वटि पूरी दुनिया मां माण्हू अचनि था। मां पाण मिनिस्टर बि रहियो आहियां, पुराणो माना पार्लियामेंटेरियन बि आहियां, ऐं असांजे ॻोठ बि अचनि था वर्ल्ड वाइड माण्हू, मुख़्तलिफ़ माण्हू। मां हक़ीक़त ॿुधायां, तव्हां उन्हनि खे केॾो वॾो बि तोहफ़ो ॾेई छॾियो ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसो पहिरियों बीठा आहिनि ईअं तव्हां मां ईअं माना उहा हर को अलाह ताला सभु इंसान सुठा ख़ल्क़िया आहिनि, पर जहिड़े नमूने सां अंग्रेज़ आहे या ॿाहिरियों माण्हू आहे, तव्हां उनखे जॾहिं टोपी ऐं अजरक पारायो त उनजी जेकी आहे लुक ई तब्दील थी वञे ऐं उहे एॾो उनखे पसंदि करनि था। ऐं लेडीज़ में बि तव्हां ॾिसो त जॾहिं उन्हनि खे असां लेडीज़ वारा जेके कपिड़ा आहिनि उहे इवन तव्हां पाण ॾिसो त जेके उहे ओढ़नि था उन्हनि खे ॾाढो लाइक करनि था। ऐं हिते मां तव्हांखे ॿुधायां, इहो बि हिकिड़ो वॾी कंट्रीब्यूशन आहे। मां चवां थो त हिते जेको असांजी जेकी शलवार ख़मीस आहे इहा सिंध जी अथव, मां तव्हांखे ॿुधायां। ऐं पहिरियों सभ खां पहिरियों ज़ुल्फ़कार अली भुट्टे शलवार ख़मीस पहिरियों असांजी जेकी हूंदी ट्रेडिशन, आम तौर ते जेको आहे ख़मीस हिकिड़े रंग जी हूंदी ऐं शलवार ॿिए कलर जी हूंदी जेकी मर्दानी आहे। त ज़ुल्फ़कार अली भुट्टे इहा बाक़ाइदे माना पाइणु शुरू कई। पोइ पहिरियों हर इलाइक़े जो पंहिंजो लिबास हुयो, पर अलहमदुलिल्लाह अॼु ॾिसो तव्हां, छाकाणि त हे रिच सकाफ़त आहे असांजी शलवार ख़मीस, ऐं पूरे पाकिस्तान छा पर वर्ल्ड वाइड दुनिया ते अॼु छाइजी वई आहे शलवार ख़मीस। एतिरी इज़ी आहे निमाज़ पढ़ण में, हर शइ में। हे टोपी जेकी आहे उन में जहिड़े नमूने सां महराब ॾिनो वियो आहे त माण्हू जे निमाज़ पढ़े त सजदो सही तरीक़े सां उहो वञी करे माण्हू सजदो करे, त उन हिसाब सां हिन में हिनखे ॾिठो वञे। मां इहो बि ॿुधायां तव्हांखे त हिकिड़ी रिवायत इहा बि आहे, कंहिं मां दानिशवरनि सां वेंदा बि आहियूं, इहो बि ॿुधायो त दुनिया में पहिरियों माण्हू जेको हुयो उहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हुयो, जंहिं पहिरियों सिरप बि ठाही ऐं जेकी रिवायत मिले थी उन में उन कपिड़ा वपिड़ा बि पाता। ऐं ईअं चयो वञे थो, वधीक हाणे अलाह बहितर ॼाणे, इहो चवंदा आहिनि, मूंखे इहो ॿुधो बि आहे त उन्हनि जा जेके माना वॾा हुया उहे मोहन जे दड़े जा हुआ ऐं हितां माइग्रेट करे पोइ एॾे विया सऊदी में। ऐं पोइ जॾहिं हिते मोहन जे दड़े वारनि खे जेके रिच कल्चर जा मालिक आहे उन्हनि खे इहा ख़बर पई त हितां जो ई असांजो आहे माण्हू, पंहिंजो असांजो ख़ानदान जो जेको हुते पैगम्बर थियो आहे। ऐं जेको अॼु उते हिकिड़ो मिले थो तस्वीर जेकी मिले थी, उहा तस्वीर ख़्याली हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ठाहे करे उहा मोहन जे दड़े में जेकी आहे उनखे इहो तव्हां पाण ॾिसो त अजरक ऐं सिरप थियल ॾाढी ऐं उहो हिकिड़ो बहितरीनु जेको आहे स्टिचो उहो तव्हांखे ॾिसण में नज़र अचे थो। त उन हिसाब सां असांजी जेकी तहज़ीब आहे सिंधियुनि जी तमामु पुराणी आहे। ऐं हिते कई आया, अरगून आया, तरगून आया, हिते कई काहूं थियूं, पर अलहमदुलिल्लाह तव्हां पाण ॾिसो त उहे सभु ख़तमु थी विया। सिंध अॼु बि क़ाइमु ऐं दाइमु आहे ऐं इंशाअल्लाह ताला आईंदा क़ाइमु ऐं दाइमु रहंदी क़यामत ताईं। अच्छा, सिंध जी सकाफ़त जे हवाले सां जेके असांजूं सकाफ़ती शयूं आहिनि, जेको असांजो कल्चर आहे, टोपी आहे, अजरक आहे, असांजो भर्त जो कमु आहे, गज आहिनि, असांजूं सॻियूं जेके आहिनि, त इन्हनि शयुनि जे खे तव्हां ॾिसो त इहे सूखड़ियुनि तौर बि माण्हू हिक ॿिए खे ॾियनि था। ऐं तव्हां जेका ॻाल्हि कई त जेकॾहिं असां वॾे खां वॾे माण्हू खे केतिरा बि तोहफ़ा ॾियूं, पर जेकॾहिं उनखे अजरक टोपी या को औरत आहे उनखे गज जहिड़ियूं शयूं ॾियूं त उनखे तमामु घणो फ़ख़्रु महसूसु कंदो आहे, हिकिड़ी इज़त तौरु महसूसु कयो वेंदो आहे त हिकिड़ो सिंधी माण्हुनि जो हिकिड़ी शान आहे इहे जेके तोहफ़ा आहिनि। त तव्हां सम्झो था त ॿाहिरीं मुल्क में वण जे वापार जे हवाले सां जॾहिं इहे शयूं ॿाहिरि मोकिलियूं थियूं वञनि या छा, त उते जी सूरत हाल छा आहे, उते इहे शयूं केतिरो पसंदि कयूं वञनि? ॾिसो, हाणे तव्हां जेके शयूं जेके आहिनि, तव्हां उते जेके बि आहिनि डिज़ाइनर आहिनि, उनखे पाण केॾी उनखे केतिरो ख़र्चु करनि था ऐं उन में उन्हनि जा प्रोग्राम कराइनि था ऐं डिज़ाइनिंग उहे उन्हनि जा जेके आहिनि प्रोग्राम्स थियनि था उते उहे उनखे माना ॾेखारण जी कोशिशि करनि था ऐं पूरी दुनिया में नुमाइशूं लॻनि थियूं। पर अफ़सोस इहो आहे, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जेको बि रहियो आहे, पर इहो ज़रूरु आहे त सिंध गवर्नमेंट जॾहिं बि सिंध 1935 में आज़ादु थी त हिते उन खां पोइ कल्चरल डिपार्टमेंट हिते ठहियो ऐं कल्चरल डिपार्टमेंट में मां तव्हांखे ॿुधायां त
त जहिड़े सिर्फ़ु टोपियूं अजरक इहे पंहिंजी जाइ ते पर ॿियूं अहिड़ियूं शयूं आहिनि मां तव्हांखे ॿुधायां त पूरी दुनिया असांजी कापी कई आहे बाक़ी माना असां उन्हनि जी कापी न कई आहे तव्हां जेकी टाइल आहे हाला टाइल आहे पूरे दुनिया में कोन्हे ऐं जेकी उन जी जेकी ज़िंदगी आहे त अहिड़ी दुनिया में अञा ताईं जदीद सिस्टम आहे उन जो अञा ताईं तोड़ कोन ॻोल्हे सघिया आहिनि वरी मां हिकिड़ो ॿियो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां त मां जॾहिं एज़ अ मिनिस्टर हिकु दफ़े मां वियुमि इन में लाहौर में त पोइ उते शीश महल आहे हिकिड़ो ऐं हूअं त वेंदा आहियूं असां ख़बर न हुई पर उन में गाइड मौजूदु हो उन खां मां पुछो मां चयो यार हे फस्ट क्लास आहे ऐं हाणे जेको आहे हिन जी रिपेयर नथी थिए चए साईं हे जेको शीश महल में जेको कमु थियल आहे इहा जेकी शीशो लॻल आहे इहो शिकारपुर जा कारीगर आहे उन्हनि इहो हयो हाणे बि उन्हनि जो नसल आहे ऐं उहे ई अची करे इहो शीशो ठाहे करे जेके रिपेयर थिए थी इन जे करे बाक़ी दुनिया में को अहिड़ो माण्हू ई न आहे त अहिड़े क़िस्म जो शीशो ठाहे सघे त उन हिसाब सां जेके सिंध जूं जेके शयूं आहिनि उनखे प्रमोट थियणु खपे जीअं तव्हां मां सम्झां थो जेकॾहिं एॾो हे सुठो लिबास आहे असांजो मेल या फीमेल जो एॾो सुठो लिबास आहे जेकॾहिं दुनिया में हिनखे जेकॾहिं खणी वेझे त मां सम्झां थो पूरी दुनिया हिनखे वधीक लाइक लिबास वञे बि थो इम्पोर्ट एक्सपोर्ट जो असां वटि कारोबार थिए थो हितां असां वटि इहे शयूं ॿाहिरि न सिर्फ़ु पसंदि कयूं वञनि थियूं बल्कि माण्हू पाए करे ख़ुशी महसूसु कनि था ऐं उन्हनि खे कल्चर असांजो जेको आहे सो तमामु घणो वणे थो पर इनखे का हथ ई न ॾिनी वई आहे इन में का बहितरी न अची सघी आहे इन मां एतिरो नाणो न कमाए सघिया आहियूं असां हिन वक़्तु इन जी छा वजह आहे छो त असां वटि इहे हुनर ॼाणंदड़ माण्हू ग़रीब आहिनि जॾहिं त इनखे ॿाहिरि मोकिलण वारा माण्हू जेके आहिनि उन्हनि जी हालत ॿी आहे जॾहिं त हुनरमंद जेके असां वटि औरतूं आहिनि घर में रिलियूं ठाहिनि थियूं टुक जूं रिलियूं ठाहिनि थियूं बहितरीनु असां वटि चादरूं ठहनि थियूं सॼो हथ जो कमु थिए थो त उहे जेके हुनरमंद कारीगर आहिनि उन्हनि खे उन्हनि जी महिनत जो उजूरो नथो मिले बिल्कुलु सही चओ था उनखे जीअं इंडस्ट्री आहे जीअं असांजी कपिड़े जी उनखे हथी ॾियणु खपे तव्हां यकीन कयो त असां पाण ई वेंदा आहियूं इवन सऊदी अरब उमिरि ते वेंदा आहियूं त असांजा ॿार जेके कपिड़ा पाईंदा आहिनि उहे पाण ॿुधाईंदा आहिनि असांखे जेकी टोपी पई हूंदी आहे कई माण्हू पुछंदा आहिनि ऐं उहे मां हिकु दफ़े मां तव्हां ॿुधायां त जिदे में मां मेडिकल जे दुकान ते बीठो हुउमि असुलु मूंखे चएं हिकिड़ो अरबो चए जेतिरा पैसा चएं मां टोपी इहा ॾे मां पाण आयो आहियां उमिरो करणु मूंखे जेको आहे एतिरो न मजबूर कयो तव्हां यकीन कयो त मां उन जी मोहबत ऐं जेको जहिड़े नमूने सां घुरे पियो मां पैसा न वठंदुमि बाक़ी मां तोहफ़े तौरु तव्हांखे ॾियां थो त अहिड़े लिहाज़ सां मुंहिंजे ख़्याल में इनखे प्रमोट थियणो खपे एतिरो हे फ़ाइदो ॾींदी पूरे हुनखे मुल्क खे मां सम्झां थो जेकी असांजी एक्सपोर्ट थिए थी नंबर 1 ते अची वेंदो ख़ासि करे जेकी असांजी जेकी कल्चरल आहे रिच जेके असांजियूं ड्रेसियूं आहिनि ॿियूं खोड़ शयूं आहिनि मां जीअं तव्हांखे ॿुधायमि टाइल आहे असां काशी जो कमु आहे काशी जो कमु हाला में काशी जेको कश्मीर में थिए थो न उहो बि तमामु जेको आहे उहो बि तमामु पाइदार आहे मां तव्हांखे ॿुधायां जेॾे में जेॾा असां पाण मां तव्हांखे ॿुधायां त जेको मुंहिंजे वालिद साहिबु या जेके ॾाॾे जे दौर में जेके काशी जो जेको कमु थियल आहे सिर्फ़ु उन में हिकिड़ी शइ आहे जेको अञा छांव में पियो आहे तव्हां यकीन कयो त ईअं ई लॻे थो जहिड़ो हाणे को कारीगर ठाहियो आहे ऐं हाणे अची करे उते रखियो आहे बाक़ी उस समय या ॿियूं आहिनि उहो ख़राबु थी थो वञे अदरवाइज़ उहो तमामु पाइदार बि आहे सुठो बि आहे रिज़नेबल बि आहे सस्तो बि आहे ख़ूबसूरत बि आहे त इन शयुनि खे प्रमोट कजे त मूंखे मुल्क खे तमामु घणो फ़ाइदो थींदो अगरि इहे कमु असां वटि घणो करे ॿहिराड़ी जा माण्हू कनि था हुनरमंद औरतूं आहिनि हुनरमंद जेके असां वटि कारीगर आहिनि मर्द आहिनि उहे हथ सां इहे कमु कनि था ऐं टोपियूं जेकॾहिं ख़ासि असां वटि ठाहियूं वञनि थियूं त उन में तमामु घणी महिनत लॻे थी हिक खां वधीक माण्हू उनखे ठाहिनि था पर उहे शयूं प्रोमोट ॿाहिरि त थियनि थियूं पर माण्हुनि जो हथ जो हुनर प्रोमोट नथो थिए उन्हनि जी कारीगरी खे ॿाहिरि प्रोमोट नथो कयो वञे उहे माण्हू उते जो उते आहिनि उन्हनि खां घटि पैसनि ते इहे शयूं ख़रीद त कयूं वञनि थियूं ॿाहिरि उन्हनि खे हज़ारे लखे रुपयनि में विकिरो कयो वञे थो नाणो कमाए वञे थो पर उन्हनि कारीगरनि खे अॻिते आणण जे लाइ असां वटि हुकूमती सतह ते बि अहिड़ा के उपाउ न वरिता विया न असांजे सकाफ़त खाते के अहिड़ा उपाउ वरिता विया त उन्हनि माण्हुनि जी कारीगरनि जी उन्हनि जी हालत में बहितरी अची सघे उन्हनि खे हथ जे हुनर तौरु सुञाणप मिली सघे उहे कुझु नाणो कमाए सघनि अॻिते अची सघनि इन वापार खे वधाए सघिजे फैलाए सघिजे बिल्कुलु सही चओ था तव्हां उन में कोन थियो आहे उन खे थियणो खपे ऐं जेकी हैंडमेड शइ हूंदी आहे न मां तव्हां ॿुधायां तव्हांखे पाण तव्हांखे बि ख़बर आहे त ईरान में हिकिड़ा कालीन ठाहींदा आहिनि उहे 4 बाय 2 फुट जो बि उनजो लखे रुपए उन जी मालियत माने डॉलर्स में उन जी मालियत में वेंदो आहे ऐं उहो सिर्फ़ु इन जे करे त जेके ॿाहिरि दुनिया जा माण्हू आहिनि उहे जॾहिं उनखे चयो हैंडमेड जी त एॾी मुंहिंजा डिमांड आहे वर्ल्ड वाइड जो मां पाण तजुर्बो आहे मूंखे ऐं तव्हां बि महसूसु कयो हूंदो
त जॾहिं इहा ख़बर हूंदी आहे तव्हां पाण इवन जेको आहे हिते जेको आहे मशीन ते जेकी कढ़ाई थियल हूंदी आहे लेडीज़ जी त उहा मशीन वारी खे हितां जूं ॿियदड़ियूं असांजूं पसंदि न कंदियूं आहिनि ऐं जॾहिं ख़बर हूंदी अथनि त हैडमेड आहे त उन खे वधीक लाइक कंदियूं आहिनि इन हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में उन खे जेकी प्रोमोशन मिलणु खपे उहा हुकूमत खे उहा उपा वठे स्पेशली जेके आहिनि इंडस्ट्रियूं इन जूं क़ाइमु कयूं वञनि ऐं उहे इंडस्ट्रियूं जेकॾहिं क़ाइमु कजनि ऐं उन्हनि औरतुनि अॻे हुनरमंद आहिनि हे नसल दर नसल जेके आहिनि उहे हलंदो थो अचे हिकिड़ी तव्हां पाण मां ॿुधायां त जेकॾहिं का ईअं हिकदमि तव्हां विहाए करे कंहिं औरत खे या मर्द खे चओ त हे तव्हांखे टोपी ठाहे ॾे हिकिड़ो टाको ई न हणी सघंदा डॉक्टर साहब इन ते ॻाल्हायूं था त इन्हनि खे इन्हनि जे हुनर जो सही उजूरो न मिलण करे ऐं सरपरस्ती न थियण करे इहो कमु हाणे केतिरो घटिजंदो थो वञे प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ हिन ते ॻाल्हायूं था नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन डॉक्टर साहब हाणे जेको नई नसल आहे इहो औरतूं जेके हुनरमंद आहिनि इहे इन्हनि जा मर्द जेके कारीगर हुनरमंद आहिनि तव्हां सम्झो था त मुआवज़ो न मिलण करे सरपरस्ती न थियण करे इहो हुनर हाणे घटिजंदो थो वञे उहा माण्हू जेको नओं उन्हनि जो नसुल आहे इन में नथो अचणु चाहे छो त उन्हनि जी हालति में का बहितरी नथी अचे ॻोठनि जा जेके बहिराणियुनि जा जेके माण्हू आहिनि इहे शयूं ठाहिनि था पर उहे किथे वञी उन्हनि खे खपाइनि या केरु उन्हनि खां वठणु अचे या अहिड़ो को इदारो अहिड़ा के उन्हनि जी मालिकी थियणु खपे ताकी उहे शयूं उन्हनि डायरेक्ट उन्हनि खां जेके आहिनि से वरितियूं वञनि उन्हनि खे डायरेक्ट उन्हनि जो मुआवज़ो मिली सघे उन ई अघ ते जिते इहे शयूं ॿाहिरि जेतिरे अघ ते विकामजनि थियूं शहरनि में जेतिरे पैसनि में शयूं मिलनि थियूं उहो हुजणु खपे सकाफ़त खातो बि आहे ऐं सरकार इन खे वधीक बहितर अंदाज़ में प्रमोट करे सघे थी सरकार इन ते इनिशिएटिव वठे ऐं उहा तव्हां वारी ॻाल्हि इहा बि 100% सही आहे हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त हे ईअं पंहिंजी जाइ ते हुनर जेको आहे उहो इहो ज़रिया माश बि आहे पर मां तव्हांखे इहो ॿुधायां त जेके वॾा जेके ख़ानदान आहिनि जिन खे का ज़रूरत न बि आहे उहे बि मतिलबु इन माना इहो कढ़ाई जो कमु वॾियूं फैमिलीज़ असांजी मां पंहिंजी फैमिली में मां ॿुधायां त असांजी फैमिली में उन्हनि खे को विकिणण जे लाइ न पंहिंजे पाइण जे लाइ ॿारनि जे लाइ उहे बि मतिलबु इहो कमु करनि थियूं अलहमदुलिल्लाह ऐं तव्हां हिकिड़ी जीअं तव्हां पाण ॾिसो था नसल दर नसल उहो जेको आहे उहो ट्रांसफर थिए थो ऐं मुंहिंजे ख़्याल में उन में हाणे जहिड़े नमूने सां ॿार जेके आहिनि अॻे ॻोठनि में रहनि पिया हाणे शहरनि में रहनि था नियाणियूं पढ़नि थियूं त उहे उन पासे ध्यानु न आहे हाणे जेको आहे टोटली जेको आहे ईअं सम्झो त हाणे ज़रिया माश थी वियो आहे ॿियनि खे जेके पढ़ियल लिखियल आहिनि या जॉब्स करनि थियूं उन्हनि खे हाणे एतिरो टाइम ई कोन्हे ऐं हे वीचारा जेके ग़रीब माण्हू आहिनि या जेके अञा ताईं कुझु फैमिलीज़ में उहे इहे शौक़ु ख़ातिर बि करनि थियूं पर जेकॾहिं इन खे अञा हथी वठाइजे त वधीक ज़राए माश बि थींदो ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई बि थींदी सरकार खे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि छो त हिन वक़्तु ताईं सरकार जे तरफ़ां अहिड़ी का नथी नज़र अचे त उन्हनि खे उपाउ वरिता हुजनि इन्हनि खे अॻिते आणण जी का कोशिशि कई वई हुजे असांखे इहे सकाफ़ती शयूं जेको असांजो उजागर थियनि थियूं इहे हर साल सकाफ़ती ॾिहाड़े ते ई थियनि उपाउ जेके सरकार खे वठणु खपनि उहे तव्हां वठी करे हिकिड़ी माना इनिशिएटिव वरितो आहे तव्हां पाण ॾिसो त हूअं एतिरी टोपी त हर को पसंदि कंदो आहे महिमाननि खे बि ॾींदो आहे पर ख़ासि करे जॾहिं तव्हां पाण मां टीवी ते ॾिसंदो आहियां क्लिप्स तव्हां ते जॾहिं तव्हांजो इहो अचे थो ॾिहाड़ो जेको आहे मल्हाइण वारो त उन में तमामु घणी अजरक टोपी ऐं ॿिया जेके असांजा ॿार आहिनि जीअं ईद जे लाइ चवंदा आहिनि त ईद ते असांखे कपिड़ा वठी ॾियो हे कयो त हाणे पूरे सिंध में मां सम्झां थो वर्ल्ड वाइड पूरी सिंधी मीडिया सभु जेके बि सिंधी आहिनि उहे ॾिसनि था उहे ज़िद करनि था त ॿार नंढियूं बि नंढा बि असांखे टोपी वठी ॾियो ऐं असांखे सिंधी कपिड़ा त जीअं असां इहो ॾियारो मल्हायूं ऐं अहिड़े तरीक़े सां जीअं तव्हां इनिशिएटिव वरितो आहे अहिड़े तरीक़े सां सकाफ़ती मेला कया वञनि जीअं अॻे कल्चरल शो थींदो जेकाबाद में उन में कॉम्पिटिशन कई वञे त उन में प्रोमोट थींदो ऐं उन में माण्हू वधीक ठाहींदा बि सही ऐं उन्हनि खे सही उन खे क़ीमत बि मिलंदी ऐं उन खे फ़ाइदो बि थींदो अच्छा डॉक्टर साहब इहे त सकाफ़ती असांजूं अजरक टोपी गज रिलियूं जेके भर्त जा कम थी विया अगरि असां ॾिसूं त असां वटि सिंध में खाइण पीअण जूं जेके शयूं ॿाहिरि वञनि थियूं मिठे पाणी जी मच्छी आहे पलो उनखे घणो पसंदि कयो वञे थो अंब आहे खजी आहे त तव्हां सम्झो था त इहे सभु सिंध जे कल्चर जो हिसो आहिनि ऐं सभिनी शयुनि खे उन ई तरीक़े सां इन्हनि जो पज़ीराई मिलणु घुरिजे उन तरीक़े सां इन्हनि जे वणिज वापार जे सिस्टम खे बि बहितर बणाए वञे त इन मां असां घणो आमदनी हासिलु करे सघूं था ऐं जेके माण्हू इहो पोखियूं कनि था
जेके माण्हू इन्हनि धंधनि सां इन्हनि रोज़गारनि सां वाॻियल आहिनि त उन्हनि जी हालत में बि का बहितरी अची सघे थी। ॻाल्हि उहा ई अची वञे थी त उन्हनि खे ओतिरो न मुआवज़ो मिले थो, न उन्हनि जी महिनत ओतिरी उन्हनि खे मिले थी। मां हिकिड़ी तव्हांखे गुज़ारिश कयां, तव्हां एॾी मालामाल आहे सिंध धरती, तव्हां हे ईअं सम्झो त असांजी माउ आहे ऐं उन एॾी मालामाल आहे जंहिंजो तसवर बि माण्हू नथो करे सघे। इन में ॿियो त छॾियो, हे त तव्हां मतिलबु फ्रूट जी ॻाल्हि कई, पर हिकिड़ी बला आहे जंहिंखे हण खण चवंदा आहिनि, उहा जेकी असांजी थर में जेकी आहे उहा तमामु घणी हूंदी आहे। ऐं तव्हां ॿुधी करे हैरान थींदा त उन हण खण जे हिकिड़े किलो जो कोई 4 खां 6 करोड़ रुपया उनजी मालियत आहे डॉलर्स में ॿाहिरि ज़रा मुबादला लाइ, जेकी डेंजरस में डेंजरस शइ आहे। हण खण माना विछूं नांग खां बि वधीक ख़तरनाक हूंदी आहे, उन जी बि इहा मालियत आहे, उहा बि पूरी दुनिया में वधि में वधि सिंध में थर जे इलाइक़े में उहा आहे। अहिड़ी तरह खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके उन्हनि खे प्रोमोट थियणु खपे, ऐं उहा जेकी आहे उन में उन्हनि खे प्रोमोशन न मिली आहे। ऐं उन में जेकॾहिं उन में सभु उपाउ वठनि गॾिजी सॼी करे ऐं उहो दुनिया खे ॿुधाइनि त हिन जा हे फ़ाइदा आहिनि, त उन में इनशा ताला बहितरी थींदी। अच्छा, असां वटि हिकिड़ी कचहरियुनि जी रिवायत रही आहे। असां वटि ओताकूं में गॾिजाणियूं थींदियूं आहिनि, माण्हू हिक ॿिए जे हाल अहिवाल खां वाक़िफ़ु थींदा, हिक ॿिए सां पंहिंजा ॾुख सुख जेके ओरींदा। तव्हां सम्झो था इहा रिवायत बि असांजे कल्चर जो हिकिड़ो हिसो रही आहे जेका घटिजंदी थी वञे पई। मां जेको आहे न तव्हांखे अॼु हिकिड़ी ॿुधायां वॾे में वॾी ॻाल्हि, जेकी असांजी जेकी रिवायत आहे आम तौर ते जेके चवंदा आहिनि त जेको आहे सरदारी निज़ाम ग़लति आहे। निज़ाम कोई बि ग़लति न हूंदो आहे, उन में जेके माण्हू हूंदा आहिनि, इंसान हूंदा आहिनि, उन खे मिसयूज़ कंदा आहिनि। वॾे में वॾी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, अॻे जेकी हिन वक़्तु असां वटि जेको आहे हिकिड़ो बदनुमा दाग़ आहे कारेकारी वारो, हाणे मां तव्हांखे ॿुधायां त उन में इवन अॻे जेकी असांजी पंहिंजी रिवायत आहे, उहा रिवायत इहा आहे त ख़ुदा न ख़ास्ता कंहिं ते इहो इल्ज़ाम ईंदो हो त उहो बि हिकिड़ा एल्डर्स हूंदा, वॾा हूंदा, हिकिड़ी ज्यूरी हूंदी जंहिंखे जिरगो चवंदा, उन जा मेंबर इहो डिसाइड कंदा त ख़ुदा न ख़ास्ता इहो इल्ज़ाम आहे या जेको आहे इहा सही ॻाल्हि आहे या ग़लति ॻाल्हि आहे। जेकॾहिं उहा ॻाल्हि ग़लति थींदी हुई त उन खे कॾहिं बि जेकी आहे जेको इल्ज़ाम हणंदो उन खे सज़ा ॾींदा, ऐं जंहिं औरत ते इल्ज़ाम लॻंदो उन खे जेको आहे पंहिंजो वॾी इज़त वारे तरीक़े सां उन खे जेको आहे उन खे क्लियर कंदा। पर हाणे अफ़सोस इहो आहे त जेके बि असांजूं रिवायतूं आहिनि, जेके असांजी ट्रेडिशन आहिनि, उहे असां ख़तमु करे छॾियूं आहिनि। ऐं उन में उन जो इहो कचहरियूं जीअं थियूं, अॻे ईअं हूंदो सभु जेके बि वॾा हूंदा ॻोठ जा मोतबर शाम जो पाण में वेही करे असां पाण नंढा हूंदा हुआसीं, बाक़ाइदे शाम जो 3-4 वॻे बाक़ाइदे ईअं सम्झो त जीअं न को ईअं मैदान सॼिबो आहे, उहो हाणे ईअं बाक़ाइदे कुर्सियूं लॻंदियूं, मूड़ा लॻंदा ऐं सोफ़ा लॻंदा, सभु वेही करे कचहरी कंदा, पूरे ॻोठ जा माण्हू। हिकिड़ी पाण में ॻोठ जे माण्हुनि में बि वॾी कोऑर्डिनेशन हूंदी, हाल अहवाल जी ख़बर पवंदी। ऐं मां ॿुधायां मैं वाले साहब या मुंहिंजो नानो, मां उन्हनि खे ॾिठो, तव्हां यकीन कयो त जेके ग़रीब हूंदा, पहिरियों ॻाल्हि असां पंहिंजे ॻोठ में उन्हनि माण्हुनि खे कोन सुञाणियूं त असांजे ॻोठ जो हाणे इहा हालत आहे। हिक हिक खां पुछंदा, उहो ईंदो वञो नालो खणी, अड़े यार तुंहिंजो छा हाल आहे, कीअं आहे, ख़ुशि आहे, ऐं उन में को हिकिड़ो डिफरेंस बि न हूंदो। माना पाण में एतिरा किलो उन में जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे तकलीफ़ हूंदी। पर हाणे अफ़सोस इहो आहे त असांजूं रिवायतूं वञनि थियूं, ख़तमु थींदियूं। ॿियो त छॾियो भाउ ऐं भेण पाण में नथा वेहनि, पीउ पुटु नथा वेहनि, फैमिली गॾु थी करे नथे वेहे, हर को माना अफ़रा तफ़री वारो माहौल आहे, हर को पंहिंजे कम में आहे परेशान। इहे हुजणु खपनि उहे जेके कंबाइंड फैमिली सिस्टम आहे, ऐं जहिड़े नमूने सां ॻोठ में मस्जिद जो कॉन्सेप्ट, इस्लाम जो कॉन्सेप्ट बि इहो आहे न त 5 वक़्त कुल मुस्लमान गॾु थियनि, ऐं उन खां पोइ को माण्हू ईअं घुमण में, ॾिसण में, चहिरे में को कमज़ोर नज़र अचे त ॿियो मुस्लमान उन खां पुछी उहो शायदि ॿुधाए न सघे त उनजी मदद करे सघे। हे त असांजी त वरी ट्रेडिशन में इहे शयूं आहिनि, बिल्कुलु असांजी ट्रेडिशन में आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां जिते हर फ़िरके जा, हर मज़हब जा माण्हू गॾु थियनि था, मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ गॾु थियनि था, हिन वक़्तु जेका असांजी मुल्की सूरत हाल तव्हां ॾिसो था त इंतिहा पसंदी वारी लॻी पई आहे, मज़हबी इंतिहा पसंदी वारी, उन में इहो ॾिहाड़ो जॾहिं मल्हाइजंदो त उन में तव्हां सम्झो था त गॾिजी सॼी जॾहिं माण्हू निकिरंदा त थोरो माण्हुनि जी नफ़रतनि खे घटि करण में हथी मिलंदी, माण्हुनि में मोहबतूं वधंदियूं, माण्हू ॿाहिरि निकिरंदा, हिक ॿिए सां मिलंदा, गॾिजंदा। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, मां हिकु दफ़े सिंध असेंबली में इहा स्पीच कई। मां जो बाबा ॻाल्हि आहे त तव्हां असांजे हिते कराची जे हिसाब सां मां इहा ॻाल्हि कई, अॼु बि मां इहा रिपीट कयां थो। मां इहा ॻाल्हि कई त तव्हां असांजे ॻोठनि में हलो, नंढनि ॻोठनि में हलो, जेके नंढो को ॻोठ आहे, हिकिड़ी बाज़ार आहे,
तव्हांखे 8 पार्टियुनि जो झंडो मिलंदो, कॾहिं अची करे कंहिं ॿिए जो झंडो कोन लाथो आहे। माने असां में एतिरी बर्दाश्त आहे जो असां जेको बि 2 भाइर आहिनि पाण में, ॿी पार्टी में आहिनि, उन्हनि जो मौक़िफ़ पंहिंजी जाइ ते, पर कॾहिं बि ऐं उन में मज़हबी लिहाज़ सां को देवबंदी आहे, मूंखे पाण ख़बर आहे। तव्हां बिलीव कयो त हिकिड़े घर में मां पाण माण्हू ॾिठो आहे, हिकिड़ो शियो आहे, हिकिड़ो ब्रेलवी आहे, हिकिड़ो देवबंदी आहे, घर में रहनि था, रिश्ता बि करनि था। जेको असांजो जेको कल्चरल आहे, रिच कल्चरल या जेकी असांजी तहज़ीब आहे ऐं जेको असांजो सूफ़ीज़म आहे, उहो पूरी दुनिया जेकी आहे, तव्हां पाण मां तव्हांखे ॿुधायां त जेकी अंग्रेज़नि बि रिसर्च कई आहे त जेतिरो सुकून माण्हुनि खे हिन में मिले थो सूफ़ीज़म में, ॿिए कंहिं बि मतिलबु फ़िरके में या पूरी दुनिया में कोन्हे। इन जे करे अॼु तव्हां पाण ॾिसो त अलाह जी महिरबानी सां उन सां असांजी सिंध मालामाल आहे। अॼु असां पाण हिते डिस्कस कईसीं कुझु ॾींहं अॻु में, यूनियन काउंसिल जी सतह ताईं यूनियन काउंसिल्स ठाहियूं आहिनि। मां पंहिंजी सिंध मां सम्झां थो मां पूरी यूनियन काउंसिल जी सतह ताईं सिंध धरती में पूरी में घुमियो आहे। तव्हां बिलीव कयो त यूनियन काउंसिल जी सतह ताईं सूफ़ी फ़क़ीर उन्हनि जूं मज़ारूं मौजूदु आहिनि ऐं इहे उहे माण्हू आहे जंहिं हमेशह दर्स ॾिनो, प्यार मोहबत अमुन शांती जो दर्स ॾिनो ऐं इहा ई वजह आहे त अलहमदुलिल्लाह तव्हां पाण ॾिसो त बलूचिस्तान में केॾी माना वायलेंस आहे ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो जेकॾहिं वायलेंस आहे उन में ख़ैबर पख्तूनख्वा में वायलेंस आहे माना मज़हबी, ऐं पंजाब में तमामु घणी वायलेंस आहे। हिते जेकी बि अथव, हिते कराची में अची करे मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू गॾु थिया आहिनि। बाक़ी तव्हां अंदरूने सिंध में तव्हां पाण ॾिसो त जंहिंजो बि जेको मज़हब आहे, असां कॾहिं बि जेको हुते कॾहिं बि असां कोन ॿुधो आहे त को फ़िरके वारियत, ऐं जेकॾहिं का उन में का प्रॉब्लम थियो हूंदो न, इहो बि मां तव्हांखे हिस्ट्री ॿुधाए छॾियां त कंहिं बि नंढे शहर में को सनो सो को प्रॉब्लम थियो हूंदो, उन में उतां जो लोकल माण्हू मुलवस न हूंदो, ॿियो अची करे हिते पर्दो हूंदो कयो हूंदो। सिंधी माण्हू मोहबती आहिनि, महिमान नवाज़ आहिनि, मज़हबी रवादारी रखंदड़ आहिनि। जेको असांजो सकाफ़ती ॾिहाड़ो असां मल्हायूं था त सॼी दुनिया में रहंदड़ जेके सिंधी आहिनि उहो बि असां सां गॾिजी इहो ॾिहाड़ो मल्हाइनि था। त ॿाहिरी मुल्कनि में असांजी सकाफ़त खे उजागर करण में केतिरी हथी मिले थी, केतिरो इन मां फ़ाइदो थिए थो? ॾिसो फ़ाइदो त माण्हू खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि, असां पाण मुख़्तलिफ़ जायुनि ते विया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि में, या त हिकिड़ो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त जीअं हाणे असां बैंकॉक थाईलैंड हलिया वियासीं, सिंगापुर वियासीं, पोइ उते टूर कंदा आहियूं त पोइ तव्हां बि वेंदा उतां जी सकाफ़त जी ख़बर पवंदी आहे त हितां जी छा सकाफ़त आहे, छा तहज़ीब आहे, छा तमदुन आहे। पर बदकिस्मती सां असांजे मुल्क जी हालत अहिड़ी आहे जो हिते अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, उहे माण्हू अचनि कोन था। मां सम्झां थो अमन अमान हिते हुजे हा, ऐं जहिड़ी तरह असांजो जेको तहज़ीब आहे ऐं हिते माण्हू जीअं रेगुलरली अॻे ईंदा या दहशतगर्दी न हुजे हा, त मां सम्झां थो त असांजो कल्चर उहो आहे त अॼु पूरी दुनिया ते छायल हुजे, ख़ासि करे सिंध जो ऐं पाकिस्तान। आख़िरी सवाल मां तव्हां करणु चाहींदमि त ॿिया कहिड़ा अहिड़ा ॾींहं मल्हाइणु घुरिजनि सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां त जीअं असांजी सकाफ़त में अञा बहितरी अची सघे, असांजो कल्चर अञा दुनिया में वधीक मुतारिफ़ थी सघे? मां हिकिड़ी गुज़ारिश कयां त जेके बि पाकिस्तान जा जेके बि इलाइक़ा आहिनि, जेके बि सूबा आहिनि, इहो त पूरे दुनिया में जिथे बि पूरी दुनिया में वर्ल्ड वाइड पाकिस्तान डे इंडिपेंडेंस डे मल्हाईंदा आहिनि। पूरी दुनिया में इहो कयो वञे त जेके बि असांजा इलाइक़ा आहिनि, सूबा आहिनि, या जेके नादरन एरियाज़ जेके बि सिंध जा, उन्हनि सभिनी पूरी दुनिया में जेके बि असांजा सफ़ारतखाना आहिनि, उहो हिकु हिकु ॾींहुं उन्हनि जो मुक़ररु कयो वञे, उते उहे इवेंट करनि ऐं उन ॾींहं ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहा ड्रेस हुजे असांजी जेकी तहज़ीब जी आहे। अहिड़ी तरह इन में पूरे मुल्क में जेके बि आहिनि स्कूल्स में इहो कयो वञे। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त असां 200 साल पुराणी तारीख़ हुई, 200 साल पुराणी तारीख़ हुई असांजी इन हार्स एंड कैटल शो जी, जेकबा जी। ऐं मां तव्हां उन खां पोइ लाहौर वारो बि पोइ लॻे थो, सिबी वारो बि पोइ लॻे थो। हाणे असां वारो जेको आहे उहो ख़तमु थी वियो, जेके उनजी हिंदुस्तान में बि जेकबाद वारे हार्स एंड कैटल जी कापी थी आहे, पर मां सम्झां थो त वर्ल्ड वाइड काफ़ी जेको आहिनि इलाइक़नि में जेको आहे हिते जेके मूंखे आस पास वारा मुल्क आहिनि, उन्हनि असांजे इन हार्स एंड कैटल शो जी उन में सभु इहे सकाफ़ती मेला, असांजा ॿिया जेके जानवर आहिनि, असांजूं जेके बि मतिलबु शयूं आहिनि ज़रूरत जूं। ऐं ॿी ॻाल्हि इहो ॿुधायो तव्हां, वॾे में वॾो जेको आहे हिते हूंदो असां वटि कुंभर, उन्हनि जो बि वॾो हिकिड़ो हथु हुयो।
ऐं उहो तव्हां पाण ॾिसो त तक़रीबन वॾी उहा सनत ई उहा सनत ख़तम थी वई आहे हथी न मिलण हथी मिलण प्रोमोट थियण जे करे कम खे छॾींदा वञनि। वॾी महिरबानी अवांजी अवां अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते असां सां ॻाल्हायो। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु ख़तम थो थिए। पंहिंजी मेज़बान सबीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।